Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंध हाई कोर्ट वाहुन के कठण खां रोके छॾियो। कमिश्नर सखर ऐं डीसी खैरपुर खे हुकुमनामा जारी। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त खानवा, मीरवा ऐं टालपुर वॾा वाहुन खे लॻल कट बंदि कया वञनि। नवां कट लॻाइण खां पासो कयो वञे। चश्मा, तौंसा, गुड्डू ऐं सखर बैराज ते सिंधूअ में मथाएं दर्जे जी ॿोॾ बरक़रार। तौंसा बैराज ते चाड़ बाद वहकरा 6,22,095 क्यूसिक रिकॉर्ड। तौंसा जे वहकरनि में 18 कलाकनि दौरान 22,000 क्यूसिक वाध रिकॉर्ड। गुड्डू बैराज ते सिंधू जा वहकरा 5,12,595 क्यूसिक थी विया। सखर बैराज वटि दरिया जा वहकरा 5,30,750 क्यूसिक बरक़रार। नौशहरा वटि काबुल नदी जे वहकरनि में लाथ अचणु शुरू। काबुल नदी ते इंतिहाई मथे दर्जे जी ॿोॾ बरक़रार। केन शाह में ॿोॾ जो अलर्ट जारी थियण बाद लॾ पलाण जा हियांव ॾारींदड़ मंज़र। इंतिज़ामिया तरफ़ां राति देर सां सायरन वॼाइण ते अफ़रा तफ़री मची वई। औरतूं ऐं ॿारड़ा सवारनि लाइ दाहूं कंदा रहिया। सुप्रियो बंद खे लॻल 1000 फुट घारे जो पाणी केन शाह ॾांहुं वधणु लॻो। शहर जे ओलह तरफ़ां MNV ड्रेन खे 50 फुट घारो पइजी वियो। पाणी भरपासी जा ॻोठ ॿोड़ींदो शहर ॾांहुं वधणु लॻो। इंडस हाईवे ते पाणी हेठि अचण जी सूरत में कराची ऐं हैदराबाद जो उत्तर सिंध सां ज़मीनी राब्तो काटा थियण जो ख़दशो। इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि शहरनि खे निंधण को छॾे ॾिनो। LBOD जे सिमनालनि ऐं शाखुनि खे घारनि जूं तबाहकारियूं जारी। पुराण ढोरे खे लॻल घारे बदीन ज़िले में तबाही मचाए छॾी। घारे जो पाणी सवें ॻोठ ॿोड़ींदो पिंगरियो ऐं समन सरकार जी हदुनि में दाख़िल। पाणी शहरी आबादी ॾांहुं तेज़ी सां वधणु लॻो। ॿुॾी वियल इलाइक़नि मां माण्हुनि जे पंहिंजी मदद पाण तहत लॾ पलाण जारी। सवें ख़ानदान बंदनि ऐं शाखुनि जे किनारनि सूधो रोडनि ते खुलियल आसमान हेठि बेआरो मददगार वेठल। पुराण ढोरे ऐं जरकस शाख खे लॻल घारा बंदि न थियण ख़िलाफ़ एहतिजाज। सवें ॻोठनि जे माण्हुनि तरफ़ां जुडो रोड ते धरणो। बदीन इंतिज़ामिया ऐं आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। ॻोठाणनि जो चवणु आहे त हुकुमराननि हथरादू घारा हणी मलकाणी खे ॿोड़ियो आहे। पुराण ढोरे ऐं जरकस शाख जे घारनि जो पाणी तेज़ीअ सां ॻोठनि खे ॿोड़े रहियो आहे। शहरनि तरफ़ां घारा फौरी बंदि करण जो मुतालबो। यूसी गोज़ो भरिसां सुप्रियो बंद खे लॻल घारो मेहड़ जी हदुनि में दाख़िल। पाणी केन शाह जा केतिरा ई ॻोठ ॿोड़ींदो। कोलाची मोरीअ वटि इंडस हाईवे खां ओवरटॉप। इंडस हाईवे ते ट्रैफ़िक मुतासिर। आपाशी इख़्तियारनि जो चवणु आहे त RT12 गोज़ो वटि सुप्रियो बंद खे लॻल घारे जो पाणी केन शाह बाईपास खे टकराइण बाद मेहड़ जो रुख़ करे वरितो आहे। मेहड़ शहर में ॿोॾ जो अलर्ट जारी थियण बाद लॾ पलाण तेज़। शहरी पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण लॻा। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अचण सबबि मुतासिर पाणी उकारे लॾ पलाण ते मजबूर। लाश बि पाणी मां उकारे क़ब्रिस्तान मुंतक़िल कया विया। क़ब्रिस्तान पाणी हेठि अचण सबबि लाश बि दफ़नाइण ॾुखियो थी वियो। मेहड़ शहर खे बचाइण लाइ रिंग बंद खे मज़बूत करण जो कमु जारी। जोही ब्रांच के कट ऐं MNV ड्रेन खे लॻल घारनि जो पाणी जोही ॾांहुं वधणु लॻो। पाणी जोही दादू रोड खे ओवरटॉप करे वियो। ट्रैफ़िक मुतासिर। जोही जो भान सईदाबाद खां पोइ दादू शहर सां बि ज़मीनी राब्तो काटा थियण वारो।
बोर्ड जो अलर्ट जारी थियण बाद जोही मां नलपडाण तेज़ थी वई।